मुखे तो मथा शक आहे त ही जेको भी सब कुछ थियो आहे न यो तो ही कयो आहे, बियो केर भी नथो करे सके। मां की एतबार कया त ही तो नाहे कयो के बे कयो आहे। हां भाई ए दा अच्छा त तू इहो थो चवी त तू इहो सब कुछ नाहे कयो, पर जेको भी थियो आहे सही थियो आहे ऐं शहरोज खान इन्ही अंजाम जो हकदार हुयो। बड़ा निबिरी जी दबा वो निबी एड़ो छा थियो आहे शहरोज खान सां जेको गुलाम रसूल नथो करे सघेसि? अदा मां हींअर ई ज़ीनत वारनि जे घरां पई अचां, मूंखे ख़बर पई आहे त खान बहादुर जे पुट खे कंहिं मार कुट कई आहे। शहरोज खे कंहिं मार कुट कई आहे? नको दिल सां त इहा ॻाल्हि ई नथी लॻे, पर तूं चवीं थी सघे थो। पर गुलाम रसूल खे छा पे चई अथई? अहिड़ो छा आहे जेको गुलाम रसूल नथो करे सघे? मजाक कई मां सदा, न त मुंहिंजो भाउ मासूम गुलाम रसूल भला शहरोज खान खे छा करे सघंदो? तूं छा सम्झो आहे दी? मुंहिंजो भाउ गुलाम रसूल शींहं जो बच्चो आहे। वक्त अचण ते साबित करे ॾेखारींदे कारूं झर जबल जियां सख्ता ईअं गुलाम रसूल। अदी मां तुंहिंजी ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां मुतफ़िक़ तुंहिंजी ॻाल्हि सां। तो जेका ॻाल्हि चई आहे इन ॻाल्हि जी पक करण लाइ मां खान बहादुर जी ओताक ते थो वञां, ॾिसां थो वञी त असुल ॻाल्हि छा आहे। पर अदा अॼु त अव्हां खे खूनी कोट ते हमलो करण लाइ भी निकरणो आहे न? हा धी रात ॾे वेंदासीं। खान बहादुर सख्ती सां मना कई, सख्ती सां, पर मूं उन लाइ मौज़रत कई त मां इहा ॻाल्हि नथो मञी सघां। अदा खान बहादुर जो छा आहे? बाबू तो असां जो ज़हर दोज़ख में सड़ी रहियो आहे न। जॾहिं को ॾुखियो सफ़र ख़त्म थियण वारो हूंदो आहे त सफ़र जो सॼो छक पेरनि में लही ईंदो आहे। मां अॼु केॾो न थकल आहियां, केॾो न साणो आहियां। ईअं लॻे थो हिकु हिकु पेर मण जे वज़न जेतिरो थी वियो। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।